नाज़रीन, सिंध पुलिस में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कई वयूं आहिनि, जिन जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो बि तब्दील कयो वियो। समूरनि डिवीज़न्स जा डीआईजीज़ तब्दील कया विया आहिनि। ख़ादिम हुसैन रिंद खे कराची पुलिस चीफ मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त डीआईजी सखर जावेद चस्काणी खे बदिली करे लाड़काने में मुक़रर कयो वियो। अब्दुल मजीद खोसो डीआईजी सखर ऐं तनवीर आलम ओढो डीआईजी मीरपुर ख़ास मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तारिक रज़ाक डीआईजी मीरपुर ख़ास ऐं परवेज़ चांडियो खे डीआईजी शहीद बेनज़ीराबाद मुक़रर कयो वियो आहे। सिंध पुलिस वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध पुलिस में मुक़रर ऐं बदिलनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन पारां अॼु हतमी जेके नालनि जी लिस्ट हुई उन्हनि जी मंज़ूरी ॾेई करे SNGD खे नाला मोकिले छॾिया आहिनि, जेका बाद में SNGD जेको आहे उहे ऑर्डर करंदी। हिन वक़्तु जेको आहे उन मंज़ूरी ॾिनल नालनि में मुक़रर ऐं बदिलनि में ख़ासि तौर ते ख़ादिम हुसैन रिंद एडिशनल आईजी कराची जेको आहे उनखे फाइनल लिस्ट में शामिल कयो वियो आहे, जिन त असद रज़ा खे अॻूणो जेको SSP साउथ हुयो उनखे DIG साउथ मुक़रर कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु आसिम क़ाइम ख़ानी DIG वेस्ट ओलह लाइ कैप्टन रिटायर्ड अब्दुल मैसर DIG ईस्ट जेको आहे मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ी तरह जेकी लिस्ट आहे इलेक्शन कमीशन पारां जारी कयल उन में तारिक रज़ाक दारेजो हैदराबाद, तनवीर आलम ओढो मीरपुर ख़ास, अहमद चांडियो शहीद बेनज़ीराबाद में DIG मुक़रर थींदा, जॾहिं त कमर रज़ा जिस्कानी कैप्टन रिटायर हैदर रज़ा ऐं उन सां गॾु कैप्टन सदाम हुसैन पिणु जेको आहे इन मुक़ररनि में SP लॻंदा। जॾहिं त मां इहो वादे कंदो आहियां त जेके DIG जे आर्डर उन खां पोइ जेको आहे SSP ऐं SP लॻाया वेंदा। इन DIGs खे जेको आहे मुक़रर करण लाइ हिन वक़्तु उहा लिस्ट SNGD जारी कंदी, जेके सिंध हुकूमत जारी कंदी। हिन वक़्तु जेको आर्डर कया विया आहिनि उहे इलेक्शन कमीशन पारां जेको आहे मंज़ूरी हतमी ॾिनी हुई आहे त इहे आर्डर कया विया आहिनि, जंहिंमें अब्दुल कमीन खोसो खे DIG सखर मुक़रर कयो वियो आहे। अहिड़ी तरह जावेद कुमार जिस्कानी खे DIG लाड़काना ऐं SSP इमरान कुरैशी खे साउथ, अमजद हयात खे SSP सिटी कराची, मोहम्मद आरिफ असलम खे SSP डिस्ट्रिक्ट कैमाड़ी, महज़ूर अली जेको शहीद बेनज़ीराबाद में उनखे वेस्ट कराची में, फैसल अब्दुल्ला चाचड़ खे सेंट्रल में, इरफान अली बहादुर खे ईस्ट में, तारिक इलाही मस्तूरी खे मलीर, हसन सरदार खे कोरंगी, अमजद अहमद शेख खे हैदराबाद, अब्रेज़ अली अब्बासी खे SP डिस्ट्रिक्ट टंडोला यार। अहिड़ी तरह सलीम शाह खे डिस्ट्रिक्ट टंडो, मोहम्मद खान नूरुल हक रिंद खे जेको SP डिस्ट्रिक्ट मटियारी मुक़रर कयो वियो आहे। मोहम्मद तारिक नवाज़ SP डिस्ट्रिक्ट जामशोरो ऐं जॾहिं त शबीर अहमद सेठार खे दादू, अली बख्श आफ्ताब निज़ामानी खे डिस्ट्रिक्ट छठा, शेला कुरैशी खे SP डिस्ट्रिक्ट। अहिड़ी तरह ॿिया पिणु जेको आहे आर्डर निकिरंदा, जंहिंमें SSP शामिल आहिनि, जंहिंमें कमर रज़ा जिस्कानी SP डिस्ट्रिक्ट बद्दीन, हैदर रज़ा शहीद बेनज़ीराबाद, सदाम हुसैन खासकरी सांगड़, आबिद अली बलोच नौशर फरोज़, आदिल मेमन डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास, अली मरदान खोसो थरपारकर, अब्दुल खालिक इरफान किस्मो सखर, समीउल्ला सुमरो खैरपुर, मुनीर अहमद खोड़ो कोटकी। अहिड़ी तरह सैयद अब्दुल शिराज़ी खे SSP लाड़काणो मुक़रर कयो वेंदो। मोहम्मद आरिफ रज़ा जेको हिन वक़्तु जेको डिस्ट्रिक्ट SP हेडक्वार्टर आहे उनखे SP कंबर शिलापुर में रखियो वेंदो। अहिड़ी तरह मीर रोहल ख़ान खोसो जेको SP खैरपुर आहे उनखे SP कश्मीर उमाणियो वेंदो। ख़ालिद मुस्तफ़ा कोराई खे SP शिकारपुर ऐं सैयद आमिर अब्बास खे SP डिस्ट्रिक्ट जैकबाद मुक़रर कयो वेंदो। हीअ जेकी फाइनल हतमी लिस्ट आहे उहा इलेक्शन कमीशन जारी करे छॾी आहे, जंहिंजी मंज़ूरी बाद SNGD पिणु जेको आहे इहे आर्डर जारी कया वेंदा। जी ठीकु आहे अब्दुल्ला सोलंकी, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।